खैबर जी जंग जो माहौल यको खैबर वारो किलो फतह न पियो थी। नबी साईं फरमायो ऐन अली, अली काथे? साईं फरमायो ता सवाल मुझे गुलाम अल्लाह सबने ताज़ाबिन असदुल्लाह जे लक़ब वारो अल्लाह जो शेर दालिल मुर्तज़ाया जिस ताईं वो नहीं दो थी सके तो किलो खैबर वारो फतह न थे वारो क्यों वञी अलियुल मुर्तज़ा के वठी दचो। हज़रत बिलाल फरमायो साईं हज़रत अली जूं वेचारे जूं अखियूं ख़राब थी पियूं आहिनि सालों साल वेचारे के या बीमारी थींदी आहे अखियुनि में सूर थी पवंदो त अखियूं पटे न सघंदो आहे वेचारो अखियूं बंदि करे पियो आहे घर में। साईं फरमायो वठी दचो हज़रत अली जी हाँ खामी पई नजर अचे खाल पियो नजर अचे तंहिंजे करे वारो क्यों हज़रत अली के वठी अचो। हज़रत बिलाल वयो आहे हज़रत अली मुर्तज़ा के नबी साईं जा सलाम ॾिना अथईं ऐं फरमायो अली नबी साईं तोखे संभालंदा चई यार मां त अखियूं खोले ॾिसी नथो सघां घुमी नथो सघां कीअं हलां। हज़रत बिलाल फरमाए मां तो हथ मिलाया ऐं हलियो आहे। हज़रत बिलाल टेक ॾेई हज़रत अली के नबी साईं वटि वठी आयो। साईं फरमायो सोड दे हाल हाल छा थियो आहे ख़ैर आहे चई सालों साल अखियूं ख़राब थी पवंदियूं अखियुनि में सूर थी पवंदो आहे पटे न सघंदो आहे ॾाढी तकलीफ़ थी पई आहे मूंखे वॾो शौक़ हो त मां हिन खैबर वारी जंग में सो वठां पर साईं मां मजबूर थी पियो हाणे छा कयां मुंहिंजूं अखियूं ख़राब थी पियूं आहिनि बीमार थी पियूं आहिनि मां काॾे वञा अखियूं पटे नथो सघां। साईं हज़रत अलीअ जो हवाल ॿुधी पंहिंजे वात मुबारक मां लोहा मुबारक कढी ऐं हज़रत अलीअ जे ॿिन्ही अखियुनि मुबारकनि ते मख करे दुआ दा घुरनि ओ मुंहिंजा अल्लाह मां तबीब हकीम रमाया वेठो हज़रत अलीअ जे अखियुनि जो इलाज कयां वेठो दवा कयां ओ मुंहिंजा अल्लाह मां पंहिंजो लोहा मुबारक हज़रत अलीअ जे अखियुनि में हयो आहे महिरबानी फरमाए हिनखे सेहत नसीब फरमाए खैबर वारी जंग में हिन जो वॾो ख़ाल महसूस थो थिए हे तुंहिंजो बबर शेर आहे तू पान इनके असदुल्लाह जो लक़ब नसीब फरमायो आहे हिन खां सवाइ लॻे थो त खैबर वारो किलो फतह न थींदो। रब मां मोहम्मद करीम हथरा तुंहिंजी दरबार ऐं दरगाह में झरिया वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी ओ मुंहिंजा सुहिणा नबी दुआ जात्रा मुबारक हेठ कयो मां अल्लाह दुआ तव्हांजी क़बूल फरमाईमांव हाणे जो हाणे अलीउल मुर्तज़ा के 14 अखियूं खोले मां अल्लाह बीमारी ख़त्म करे अखियुनि में सेहत नसीब फरमाए छॾींदोमांसि। हज़रत अली फरमायो हीअं जो मां अखियूं खोलियूं त जाई पिया हीअं पियो महसूस थिए ॼण त मुंहिंजे अखियुनि खे का तकलीफ़ ई न हुई ईज़ा ई न हो बीमारी न हुई। हज़रत अली फरमाए थो नबी साईं ॾाढा ख़ुशि थिया मां ॾाढो ख़ुशि थियुमि। साईं मूंखे झंडो ॾिनो अली वारो कर वञ खैबर वारे कोट खे फतह कर वञ। हज़रत अली जे मथां मां क़ुर्बान वञा झंडो हथ में झरियूं सॼी जमात को अग अग में भयदो तो अचे नारा तो हणे नारे तकबीर चो अल्लाह नारे तकबीर अञा वॾी आवाज़ सां नारे ओ मुंहिंजा अज़ीज़ो हेदरीअ जो नारो ई अल्लाह अकबर हज़रत अली जो नारो ई अल्लाह अकबर नारे तकबीर वॾी आवाज़ सां जो
जेके भी हजरत अली जा हुबदार वेठा हो वॾे आवाज़ सां जो अञा ईमानी जज़्बे सां अञा दिल जी मोहब्बत सां हजरत अली जा आशिक़ अञा वॾे आवाज़ सां फरमाए वकुलिल हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहु शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहु वलियुम मिनज़्ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा। अञा आस्ते जागियो लगे तो ताजी बैटरी लो थी वही है लगे तो ताजो यूपीएस टी तो करे लगे तो हजरत अली झंडो खयूं नारा हणंदो तो चे नारे तकबीर अल्लाह अकबर नारे अती जो ख़ैबर वारे कोट वट बुध एडो तो वडे आवाज मारो है नारे तकबीर अल्लाह अकबर करे जो ये कावड़ में गुस्से में जलाल में खैबर जे मेन दरवाजे के मेन गेट के अची जो लत मुबारक जो धक जो है दरवाजो तकड़ी पियो पर जे भितन में दरवाजो फासलो हुए भितियों भी किरी पयूं बिना देर जे काफर उनमल जो उनमल हाँ हाँ हथियार फिटी करे तलवार फिटी करे उते जो उते ढाला फिटी करे वही आए चौं दसा आदि मनीज साथ में ताके खैबर वारो किलो नोज असांगे मारियो न असांगे धकनानो मजा अजीजो मजा भाइरो अल्लाह से असांजे हजरत अलीउल मुर्तजा में एडो वडो रोब हशमत रखण फरमाई। हजरत अली वडे रोब वारो वडी हशमत वारो वडी सूह वारो नबी साईं जे सवाल साहबा मु अल्लाह जी ज़ात जो कसमा वडे मां वडी दाढ़ी सुवारी हजरत अलीउल मुर्तजा जी आस्ते दागियो सुभान अल्लाह एडी दाढ़ी सुवारी जो हजरत अली जो सजो सीनो मुबारक दाढ़ी सुवारी सां भरियो पियो एक ॼाड़े नबी साईं जन अचनि पिया हजरत अली भी सामू अचे पियो नबी साईं जन ॾिसी करे खिलिया ऐं हजरत अली के सॾु करे भाकुर पादो सोठ ख़बर पई कि न साईं साईं जन फरमायो हेॾो इब्लीस अचे पियो शैतान अल्लाह मूंखे ॾेखारियो उन जी नज़र जो तो ते पई वाह जो अल्लाह तुंहिंजे चेहरे में रोब रखियो आहे तुंहिंजी दाढ़ीअ में रोब रखियो आहे जो माण्हू काफ़र त तोखां रुजनि था पर इब्लीस शैतान के भी एडो भो वरतो जो तोखे ॾिसी करे वठी पेरनि ते ॾिने एडो भगो जो टिट ही निकिरी सुभान अल्लाह मां कुर्बान वञा हजरत अली जे बहादुरीअ मथां बटे काफ़र आया नबी साईं वटि साईं के फरमायो साईं असां तोखे पोइ नबी करे मञींदासीं जेसिताईं को जंग जो जानवर तव्हांजे मथां नबूवत जी शायदि ॾे साईं फरमायो हज़रत अलीअ खे अली वञ त सयूं जंगल में जेको जानवर मिलई हुनखे मुंहिंजा सलाम ॾेई वठी आ हज़रत अली साईं हलियो आ जंगल में आयो आ
पियो तो कोई जानवर नजर न आयो नजर के देखड़ो शीं पियो आस तू बबर शेर सुतो पियो ये भींड खणी हजरत अली से उनके हयो आ सुजाग करण जे लाए जिए जो भींड शीं के लगो शीं तारा फोटारे हजरत अली के ये गजगोड़ पे क्या हजरत अली जे हमले करण जे लाए हजरत अली भी एकदम फरमाए तेज दो शीं गजगोड़ न कर तारा न फोटार अंत सदुल बर्रे व अना सदुल्लाह ताके माना समझ में न आई न तो एडी सुभान अल्लाह ता निकरिया जो सजो कंबर लुड़ी वने हजरत अली शाचज चेस्ता अंत सदुल बर्रे व अना सदुल्लाह मोतबर नथी शीं तू जे कने जंगल जो शीं आ त मां भी रब रहमान जो शीं अञा वडे आवाज सदुल बर्रे व अना सदुल्लाह अञा वडे आवाज सा अञा ईमानी जज्बे सा हजरत अली फरमायो मां जिए जो ता कईमाज जिए जो पंजो तारुफ करायो माज यकदम शीं कंध पंजो हेठ कयो गजगोड़ बंद कई आयो वेजड़ो थी अजी मुझे पेरन दे किरियो ॼण मुखों माफ़ी पियो दे अखिरन में पानी वेस पियो हजरत अली फरमायो मां चयो माज मां तोखे माफ़ कयो परेशान न थी प्यारे नबी मोहम्मद करीम मोकलियो सोनो नबी तोखे संभाले तो हल हजरत अली फरमायो शीं मुझे इशारा पे दिना कंदसा माखे आखिर गाल समझ में अची वई शीं चे बियो सही मेहरबानी फरमाए ता अॻियों हलो तो मां ताजे कढ चा हजरत अली फरमायो मां अॻियों बियोला शीं मुझे इं बियो कढ जे जी उस्ताद जे कद शागिर्द इंदो आ जी मुर्शिद जे कद मुरीद इंदो आ जी पी जे कद पुट इंदो आ एडो अदब एहतराम सा शीं मुझे कद अचे बियो आराम सा हजरत अली फरमायो मांजे दिल में ख्याल पैदा थियो भला अज सजे काफरन के मक्के वारन के पांजो रोब समझाया अल्लाह जो दिनल लक़ब अल्लाह जो शेर हुजण वारो एजाज समझाया हिं हजरत अली फरमायो मुझे दिल में ख्याल पैदा थियो त शीं के बाजार मु वठी वञा हजरत अली फरमायो मां अॻियों आ पोयों शीं आ अची जो बाजार में बुगाद काफरन को रणियो निकिरी वयो काफर बाजार छड़े भजिया रड़बी पे काफरन जी दशी अची वा बाजार में हाँ हाँ हजरत अली फरमायो मुझे ॾाढी खुशी थी काफरन के भजंदो ॾिसी करे काफरन के डोड़ंदो ॾिसी करे मुझे ॾाढो आराम नसीब थियो ऐं ख़बर पवंद मां अल्लाह जो केॾो वॾो बहादुर शीं आहियां हजरत अली फरमायो आखिर मां बाजार को क्रॉस कराए शीं के नबी साईं जी कचहरी में पुजायो माज शीं नबी साईं वटि आयो आ इहो नबी साईं जो मौजूदो जो साईं सां शीं भी ॻाल्हाईंदा इहो नबी साईं जो मौजूदो जो साईं सां जानवर भी ॻाल्हाईंदा इहो नबी साईं जो मौजूदो जो साईं सां वण टिण भी ॻाल्हाईंदा इहो नबी साईं जो मौजूदो जो साईं सां साह वारा त ॻाल्हाईंदा पर बग़ैर साह वारा पत्थर भी ॻाल्हाईंदा जबल भी ॻाल्हाईंदा नबी साईं जाथों गुज़र कंदा नबी साईं के
सावारा तो सलाम चौंदा पर बगैर सावारा वणे टण पत्थर भी नबी ज़ैन के सलाम चौंदा। साहबी फरमाइंदा सा आवाज बुधदास आवाज इंदा पत्थरन वा जबलन वा वणन वा अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत अली फरमायो मां नबी साईं ताईं शींहं खे जी पुॼायमि शींहं नबी साईं वटि आयो नबी साईं जे पेरनि मुबारकनि ते किरियो साईं जन जे तो रोए तो साईं मूंखे माफ़ कजो मूंखे ख़बर न हुई त अली तव्हांजो आहे ग़ुलाम तव्हांजो नौकर आहे तव्हांजा सलाम खणी थो अचे मूंखे पतो न हो मां अखियूं फुटारे ॾिठोमांसि गजगोड़ कयामांसि वेहण जे लाइ ओ मुंहिंजा साईं महिरबानी करे मूंखे माफ़ कयो। नबी साईं फरमायो तोखे माफ़ी आहे तूं परेशान न थी हे काफ़र आया आहिनि ॿ टे हे चवंदा त को जंग जो जानवर तव्हांजे मथां शायदि ई ॾे नबूअत जी त पोइ असां कलमो भरियूं ॿुधाए मां केरु आहियां मुंहिंजो तारुफ़ कराए हिननि खे। शींहं जे अखियूं पाणी वहे थो निहारे थो काफ़रनि खे ॾिसी करे चवे तो अशहदु अन्नका मुहम्मदुर रसूलुल्लाह। अञा वरी आवाज़ काफ़रनि खे चई शींहं चयो कंहिं चयो शींहं तके काफ़रनि खे चई इशारो कहीं अखिड़ियुनि सां पेर सां इशारो करे चई तशहदु अन्नका मुहम्मद रसूलुल्लाह हे अल्लाह जो सच्चो रसूल अथव चरिया न थियो पागल न थियो कलमो भरे मुसलमान थियो तो दुनिया में भी आबाद आख़िरत में भी बेड़ा तव्हांजा पार। मां कुर्बान वञा नबी साईं खे शींहं सुञातो मां कुर्बान वञा नबी साईं जी ज़ात मथां नबी साईं खे जंग जे जानवरनि सुञातो नबी साईं खे पत्थरनि सुञातो हिकु ॾियारे अबू जहल बुक भरे आयो आहे काशे बुक में खणी आयो आहे साईं जन वटि आयो मोहम्मद करीम तूं पाण खे नबी तो सदाए भला ॾे हाल वाल मुंहिंजी बुक में छा आहे। हज़रत अली फरमायो हज़रत मोहम्मद मुस्तफा मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू जहल मांखे कहिड़ी ख़बर तुंहिंजे बुक में छा आहे इहो त कुझ जो इल्मु आहे ग़ैब जो इल्मु आहे इहो त अल्लाह वटि आहे मां वटि त नाहे आलिमुल ग़ैब वश्शहादा हुवर रहमानुर रहीम। इते अबू जहल जो मोहम्मद करीम तो तूं पाण खे नबी छो थो सदाए नबियनि खे त मौजूदा हूंदा आहिनि उन्हनि खे त कुझ जी ख़बर बि पवंदी आहे अल्लाह उन्हनि खे ॼाणाईंदो आहे पोइ तूं रसूल न आहे। नबी साईं फरमायो जेकॾहिं मां तोखे ॿुधायां तुझे बुक में छा आहे पोइ ज़रूर तूं कलमो भरींदे नबी करे मूंखे मञींदे चयो साईं मां ज़रूर कलमो भरींदुमि। साईं फरमायो पोइ इन में कहिड़ो कमाल आहे जो मां तोखे ॿुधायां तुझे बुक में छा आहे कमाल इन ॻाल्हि में आहे जेका चीज़ तुझे बुक में आहे उहा पाण ॻाल्हाए पहिरियों पंहिंजो तारीफ़ कराए बाद में मां मोहम्मद करीम जे नबूवत जी शाहिदी दे पोइ त बस आहे पोइ त कलमो भरींदे चयो साईं पोइ त मां ज़रूर कलमो भरींदुमि। नबी साईं रहमत वारा नबूवत वारा हथड़ा मुबारक मथे खयां ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे ख़बर न आहे
अबू जहल जे हथ में शाहे मेहरबानी फरमाए जेका चीज हथ में उन को गालाए पहिरियों वा पंहिंजो तारफ कराए बाद में मां मोहम्मद करीम जी सुञाणप कराए अञा नबी ज़ैन रहमत वारा दुआ वारा हथरा मुबारक हेठी न गया अबू जहल जे हथ में चुरप रुपए जी हुई आवाज पे निकतो नहनु एजार लतीफी यद अबू जहल वल्लाह यशहद वल्लाह यशहद वल्लाह यशहद इन्नका लरसूलुल्लाह बुक्कम आवाज लिखतो शाह नहनु एजार लतीफी यद अबू जहल असां अबू जहल जे हथ में पथरियूं आहियूं छा आहियूं पथरियूं ऐं चयूं त वल्लाह कसम असांखे अल्लाह जी ज़ात जो वल्लाह यशहद इन्नका लरसूलुल्लाह सोना नबी तूं अल्लाह जो सच्चो रसूल ऐं पैगंबर आं अबू जहल हरू भरू अंधो थियो आहे जो तव्हांखे सुञाणे नथो पथरियूं उछले अबू जहल रड़ियूं करे भॻो चई मोहम्मद करीम वॾो जादूगर आहे जो पत्थरनि खां बि कलमा थो भराए कालल काफ़िरून इन हाज़ा लसाहिरुम मुबीन वठी भॻो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो हिदायत नबी साईं जे हथ में न हुई हिदायत अल्लाह जे हथ में आहे अल्लाह पाण फरमायो इन्नका ला तहदी मन अहबब्ता वलाकिन्न अल्लाह यहदी मन यशा